अस्सलाम वालेकुम हमारे सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं मटियारी मां लॉकडाउन ऐं कोरोना वायरस जे इम्कानी मरीज़नि लाइ आइसोलेशन सेंटर कायम करण समेत ॿिनि इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ आला सतह गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो, पाक आर्मी जे कर्नल काशिफ, एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुघियो, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 इश्तियाक अहमद मगी, कोरोना बाबति ज़िले फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर, डीएचओ डॉक्टर गुलाम रसूल वसवाणो समेत ॿियनि शिरकत कई। गॾिजाणीअ में ॻाल्हाईंदे पाक आर्मी जे कर्नल काशिफ चयो त असां हिन वक़्तु ॿिनि महाज़नि ते जंग विढ़ूं पिया, हिकु कोरोना वायरस ऐं ॿी जहालत खिलाफ़। हिन ज़िले इंतज़ामिया ते ज़ोर ॾिनो त लॉकडाउन ते सख़्तीअ सां अमल करे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वञे, जिते बि माण्हू जा मेड़ गॾु थियनि उते सख़्त एक्शन कयो वञे। हिन पुलिस जे आला अमलदारनि ऐं असिस्टेंट कमिश्नर खे लॉकडाउन जे ख़िलाफ़ वर्ज़ी करण खिलाफ़ सख़्त कार्रवाई करण ऐं कोरोना खे पकिड़ण खां रोकण लाइ एहतियाती तदबीरनि ते सख़्तीअ सां अमल दरामद कराइण जूं हिदायतूं जारी कयूं। डिप्टी कमिश्नर मटियारी वधीक चयो त ज़िले अंदरि आयल सभिनी तबलीगी जमायत वारनि खे आइसोलेट कयो वञे, उन्हनि ते कड़ी निगरानी पिणु कई वञे। ऐं ख़बर शामिल कंदासीं सखर मां तरसायल ज़ाइरीन कर्तिना सेंटर में सिहतयाब ज़ाइरीन खे पंजनि घरनि ॾे रवानो कयो वियो। ईरान खां आयल ज़ाइरीन सखर जे कर्तिना सेंटर में कोरोना वायरस जा मरीज़ मौजूद हुआ, जंहिंजो सखर जे कर्तिना सेंटर में इलाज हलंदड़ हो, जेके वक़्तन ब सिहतयाब थींदा रहिया। अॼु डॉक्टरनि पारां तरसायल 78 माण्हुनि खे सिहतयाब करार ॾिनो वियो, जिन मां 3 ज़ाइरीन खे पंजनि घरनि ॾांहुं मोकिलियो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।